कुचाणी जे इलाइक़े ॻोठ मोलाबख्श बिरोही में नामालूम हथियारबंदनि पारां पोरियत जे घर ते धाड़ो। 9 अणॼातल हथियारबंदनि घर भातियुनि खे यरगमाल कंदे सोना ज़ेवर 4 लाख रुपया रोक रक़म मोटरसाइकिल समेत ॿियो सामान खणी फरार थी विया। मुतासिर पारां पुलिस खे धाड़े जी इतला ॾिनी वई आहे। मुतासिर क़ाइम नारे जो मूजिब राति देर सां घर में 9 हथियारबंद दाख़िल थी घर भातियुनि खे यरगमाल कयो, जंहिं बाद सोना ज़ेवर मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान खणी हू फरार थी विया। हुन मुतालबो कयो त चोरी थियल सामान वापसि करायो वञे। नौशेरो फेरोज़ लॻ मोहब्बत डेरो में नींगरी फ़ाइज़ा चन्ना क़त्ल केस में गिरफ़्तार मुबैना जवाबदारनि खे कंडियारो पुलिस अदालत में पेश करे छॾियो। पुलिस पारां क़त्ल केस जांच लाइ जवाबदारनि जी रिमांड जी इस्तदा कई वई। अदालत ॿिन्ही जवाबदार लाल दिनू ऐं अब्दुल जब्बार खे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। खदड़ भरसा नवाज़ डायरी स्टेशन वेझो पंजाब खां कराची वेंदड़ मुसाफ़िर ट्रेन पाकिस्तान एक्सप्रेस मां हिकु मुसाफ़िर हलंदड़ ट्रेन मां किरी फ़ौत थी वियो। फ़ौती जी सुञाणप कराची वासी 34 वरियनि जे मोहम्मद ज़ुबैर जे नाले सां थी। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे सकरंड इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मीरपुर भटोरो में मंशियात जे विकिरे ऐं बदअमनी ख़िलाफ़ GSM क़ौमी पार्टी पारां एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थींदे सिजावल हैदराबाद रोड ते पहुती। रैली में पार्टी कारकुननि समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते रैली जे अॻुवाण कामरेड यूसुफ कुंभार, अली रज़ा ख़ासकेली ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मीरपुर भटोरो मंशियात जे कारोबार ऐं बदअमनी जो गढ़ बणिजी वियो आहे। मंशियात सबबि केतिरा ई नौजवान नशे जा आदी थी विया आहिनि। पुलिस इख़्तियारी मंशियात विकिरो कंदड़नि मथां महिरबान आहिनि। हुननि IG सिंध खां मुतालबो कयो त मीरपुर भटोरो में मंशियात ख़िलाफ़ कार्रवाई करे मंशियात ते ज़ाब्तो आंदो वञे। दोदापुर जे ताजूदेरो थाणे जी हद ॻोठ गुलाब माड़ी में नामालूम चोर जुमू ख़ान रिंद जे घर में घिड़ी सोन ऐं ॿियो क़ीमती सामान खणी फरार थी विया। इतलाह ते ताजूदेरो थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। मुतासिर जुमू ख़ान रिंद मूजिब चोर घर में दाख़िल थी धीअ जो दाज 1 तोलो सोन ऐं 30 तोला चांदी समेत ॿियो सामान खणी फरार थी विया आहिनि। हुन पुलिस इख़्तियारनि खां मुतालबो कयो त चोरी थियल सामान वापसि करायो वञे। मियां साहब में ॿोध मुतासिरनि खे सिंध हुकूमत पारां तामीर करायल घरनि जूं सनदूं विरहाइण लाइ तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब दौरान यूनियन काउंसिल मियां साहब जे चेयरमैन PP जे मक़ामी क़यादत समेत रेवेन्यू अमलदारनि पारां शिरकत कई वई। 30 खां वधीक ॿोध मुतासिरनि खे घरनि जूं सनदूं ॾियण बाद UC चेयरमैन अब्दुल मनान पयार तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त PP मरकज़ी क़यादत ऐं मक़ामी MP MNA जो थोराइतो आहियां, जिन जी निशानदेही ते ॿोध मुतासिरनि खे घर ठही मिलिया आहिनि। मीरपुर माथेलो वेझो ॻोठ रेती में पॉपुलेशन खाते वेलफेयर घोटकी पारां आबादगीअ जे आलमी ॾींहं ते सिहत मेला कैंप क़ाइम कई वई। सिहत मेला तक़रीब में पॉपुलेशन वेलफेयर खाते जे ज़िलई ऑफिसर असगर सोलंगी, अॻूणे UC चेयरमैन हाजी खान चाचड़ ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते पॉपुलेशन वेलफेयर खाते जे ऑफिसर तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सिहत मेला लॻाया वेंदा, जंहिंजो मक़सदु ॻोठाणनि में फैमिली प्लानिंग जो शऊर उजागर करणु आहे। तक़रीब में आयल मर्द तोड़े औरतुनि खे ॿारनि जी पैदाइश में वक़फ़े समेत ॿियनि ज़रूरी ॻाल्हियुनि खां आगाह कयो वियो। गंबट में हेपाटाइटिस खां बचाव जे आलमी ॾींहं ते गंबट जे गम्स अस्पताल में 0 पॉइंट खां रैपिड रिस्पांस सेंटर ताईं जागीरता रैली कढी वई। उन मौक़े ते डॉक्टरनि रैली खे ख़िताब कंदे चयो हेपाटाइटिस हिकु मूज़ी मर्ज़ आहे, जंहिंखां बचाव लाइ वक़्त सिर टिका लॻाइणा ज़रूरी आहिनि। मुल्क अंदरि हिन वक़्तु 1 करोड़ खां वधीक माण्हू हेपाटाइटिस जो शिकार आहिनि। रैली कढण जो मक़सदु अवाम में आगाही फराहम करणु आहे। सैराणी मां मुख़्तलिफ़ शहरनि खे मिलाईंदड़ ॻड़ो रेगुलेटर पुल ट्रक गुज़रण सबबि धमाके सां किरी पई। सैराणी मां ॿियनि इलाइक़नि खे मिलाईंदड़ पुल टुटण सबबि सवें ट्रांसपोर्टर गाॾियुनि समेत मुसाफ़िर परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। उन मौक़े ते इलाइक़े वासी धणी बख़्श नोतकाणी, असगर ख़ासकेली ऐं ॿियनि चयो त आपाशी खाते जी नाअहली सबबि पुल टुटण जो हादसो पेश आयो आहे। इलाइक़े में अचु वञ जो रस्तो मुकमल बंदि थी वियो आहे। उन्हनि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त पुल जो मरमती कमु कराए इलाइक़े वासियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। न्यू सईदाबाद में हेस्को अमलदारनि पारां बिजली चोरी कंदड़ ऐं रहतू अदा न कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन। सुप्रीडेंट इंजीनियर नवाब शाह, फरमान अली ऐं एक्सीएन मटियारी फरीद मेमण जी हिदायतुनि ते बिजली चोरी ऐं बाक़ीदारनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। हेस्को अमलदारनि पारां पुलिस ऐं रेंजर्स एहलकार साण करे न्यू सईदाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान SDO असद अली चयो त बिजली चोर खे कंहिं बि सूरत बर्दाश्त न कयो वेंदो। मीटर इस्तेमालु कंदड़ माण्हू पंहिंजा बक़ाया जात जल्द अदा कराइनि, जॾहिं त केतिरनि ई बिजली चोरनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कयूं वयूं आहिनि।